क़ौमपरस्त अॻवान क़ासिम चांडे जी 6वीं वरसी शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी कराची में मल्हाई वई। वरसी तक़रीब में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर एजाज सामटे, इदरीस चांडे, अवामी जमहूरी पार्टी जे हरीफ चांडे, जसकम कराची डिवीज़न जे सदर इलाही बख्श बिकक, मुनीर नाइच, मज़हर राहू जे ग़ुलाम मुस्तफ़ा चांडे, नूरदीन जमाली, मंसूर चांडे, समाजी अॻवान अब्दुल वहाब सूमरे, इनायत खटियान, डॉक्टर अली नवाज़ बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एजाज सामटे ऐं ॿियनि चयो त शहीद क़ासिम चांडे कराचीअ खे पंहिंजी सियासत जो महवर बणायो। हुन चयो त क़ासिम चांडे कॾहिं बि असूलनि ते सौदेबाज़ी न कई। क़ासिम चांडे कराची के सियासत जो मोर्चो ठाहियो, महवर ठाहियो ऐं मां सम्झां थो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके कराची में सिंधी माण्हुनि सां जेके मसइला पैदा थिया, ख़ुसूसी तौर ते कराची में जेके सिंधी आबादियुनि ते काह थी, ॻोठ ॾाइण जो सिलसिलो थियो या टारगेट किलिंग थी, उन में क़ासिम चांडे जो जेको मुख्य रोल हो ऐं पहिरीं सिफ़ में बीहण वारो हो। कराची में सिंधी माण्हुनि जी मालिकी ऐं उन जे लाइ हिकिड़ा ई ॿ जुमिला उहे बार बार चवंदो आहियां त उहो हिकु मुकमिल क़ौमी कारकुन हुयो। शहीद अली हसन चांडे सां गॾु हुन जेका जदोजहद कराची में सिंधी माण्हुनि लाइ कई, हर हंधि पहुचणु, ख़ासि करे जेके बि क्राइसिस थींदा हुआ उन में क़ासिम चांडे जो जेको किरदारु हो उहो तमामु बहितरीनु हिकु सिंध जे सिपाही जो हो। वो क़ौमी वर्कर हो, तानिया पेटो वर्कर हो। उनजी मूवमेंट ही सिंध जी कराची जे अंदरि त जीअं सिंध जो जेका हिते अक्सरियत अचे, माण्हू आबाद थियनि, कराची जो जेको अजनबी कल्चर आहे उहो मक़ामी कल्चर में तब्दील थिए। उन करे असीं हर साल उनखे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे यादि कंदा आहियूं। शहीद जी जदोजहद जेका अध में छॾियल आहे, असां इंशाअल्लाह अज़ीम पूरी कोशिशि कंदासीं शहीद जी जदोजहद खे पाए तकमील ताईं पुॼायूं। क़ासिम दोस्त क़ौमी साथी हो असांजो। शहीद क़ासिम चांडे जहिड़ा माण्हू घटि पैदा थींदा आहिनि जेके सिंध धरती सां, वतन सां, पंहिंजे सां प्यारु कंदा आहिनि। शहीद क़ासिम चांडे जेको आहे त सिंध जो हिकु क़ौमपरस्त अॻवान हुयो, जाखोड़ी हो, बहादुर अॾो हुयो। हुन जेको आहे त सिंध जे जेको आहे त ख़ुशहाली ऐं आजपे जे लाइ जदोजहद पे कई। उन मौक़े ते क़ासिम चांडे जी सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ कयल जदोजहद खे ख़िराज पेश कयो वियो।